विरहांगे खां अॻुवाट श्रीमती गुली सदारंगाणीअ इतिहाद नॉवेल लिखी सिंधी अदबी खेत्र में मर्दनि जी हिक हटीअ खे तोड़े छॾियो हो ऐं विरहांगे बैदि स्त्री लेखिका उन मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए अहम रोल अदा कयो आहे ऐं हिक अमिट छाप छॾी आहे, जंहिंमें मुखिया आहिनि कुमारी प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी, श्रीमती सुंदरी उत्तमचंदाणी ऐं श्रीमती कला प्रकाश। कुमारी प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी सिंधी साहित्य जी इनकलाबी शख्सियत आहे। हिन समाज में स्त्रीअ खिलाफ जुल्म ऐं हीरता जी भावना खे ललकारियो। हिन स्त्रीअ ऐं पुरुष खे ज़िंदगीअ जी गाॾीअ जा ॿ फीता करे पेश कयो आहे। संदसि लिखणियूं गूनागून विषयनि ते आहिनि। हिन खे संदसि किताब मुंहिंजी ज़िंदगीअ जा सोना रोपा वर्क ते साहित्य अकादमी पुरस्कार मिलियो आहे ऐं हिन खे गौरव पुरस्कार पिण अता थियो आहे। हिन सिंधियत जे हलचल में सिंधी अदीबनि जी टिमोती माली कीरत ऐं उत्तम सां कुल्हो कुल्हे में मिलाए तारीख़ी कमु कयो आहे। हीअ आहे कुमारी प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी। सिंध में जॾहिं तव्हां पढ़िया साधु वासवाणी वारा स्कूल चालू कया हुआ उन वक़्तु तव्हां लिखणु शुरू कयो, पर इहो छा घर में को अहिड़ो ॿियो बि भाती हो या हैदराबाद जो माहौल हो या को लेखक हुआ जंहिंखां तव्हां मुतासिर थियो? भई ईअं आहे, छाकाणि मुंहिंजे पीउ कविता जे मीटरनि ते सिंधी में कुझु लिखियो हो ऐं मां सम्झां थी त उन जो असरु मूं ते थियो हो, पर हक़ीक़त में माहौल रहियो हो। मां जॾहिं स्कूल में पढ़ंदी हुअसि त हिते घणो करे नोटिस बोर्ड में लेख विझंदी हुअसि। पोइ मुंहिंजे माउ मूंखे कॉलेज पढ़णु न ॾिनो। 2 साल पोइ साधू वासवाणीअ सेंट मीरा कॉलेज खोलियो ऐं उहो एफिलिएट कराई बनारस यूनिवर्सिटी हलां, त मूं उहो कॉलेज जॉइन कयो। पहिरीं त 80 छोकिरियुनि में शामिलु थियूं, पर ॿिए महीने में ई 40 थी वियूं, 20 थी वियूं, पोइ 4 बचियूं। तव्हांजी कहाणियूं बि मक़बूल आहिनि। केॾो मान आहे। असीं चऊं था त भॻवानु 3 रूपनि में विरायल आहिनि, ब्रह्मा विष्णु शिव। ब्रह्मा क्रिएट करे थो, पर क्रिएट करे थो त भितर ठिकर थो क्रिएट करे आहे, उनखे वरी साण ॾियूं था सरस्वती। सरस्वती कला जी देवी, यानी इंसान जे करे ॼमे त हुन में कला हुअणु खपे, कंहिंखे लिखण जी, कंहिंखे ॻाइण जी, कंहिंखे नचण जी। ॿियो असां भॻवानु ठाहियो आहे विष्णु। उन विष्णु भाई पालना करे थो, पर पालना कीअं कंदो आहे? तन ख़ाली था या लक्ष्मी ॾियूंसि था भरिसां, त वरी उहा असीं एॾी इज़त ॾियूं था। तंहिंखां पोइ असीं शिव चऊं था मारे थो, मारींदो कीअं जेकर ताक़त ई कान हूंदसि, तंहिंजे करे पार्वती शक्ति ॾींदसि उनखे। त असीं देवियूं ऐं दुर्गा माता हिकिड़ी शक्ति जेका आहे दुर्गा काली, उहे नाला उनखे ॾेई तमामु घणी इज़त था ॾियो स्त्री खे, पर हक़ीक़त में जेको वहिंवारु असांजो जीवन आहे तंहिंमें उनखे अलाए घटि छो था सम्झूं। ईअं ज़रूरु हूंदो त तव्हां कुझु लिखण खां या चवण खां हबकिया हूंदा या कंहिंजे लाइ ज़ाती रंजिश बि तव्हांजे मन में हूंदी, के माण्हू बि तव्हांखे न वणंदा हूंदा, किन खे तव्हां बि न वणंदा हूंदा।
हाणे उन्हनि खे माफ़ करे छॾियो या अञा मन में रखी वेठा? हाणे सच ॿुधायां मां पुठी थी आहियां ऐं मूं में ताक़त घटिजी वई आहे। हाणे मुंहिंजे मन में जेको विढ़ण जो ख़्यालु आहे सो उथे ई कोन थो। मां कंहिंजो ख़्यालु थो थिए ॾियो त सही न कुझु। हा, ॾियण जो बि ख़्यालु अचे थो न, पर मुंहिंजो हथ बि पूरी तरह हाणे कोन हलंदो आहे, अखियूं पूरी तरह कान नज़र अचनि, पढ़ंदी ॾाढो मुश्किल आहे। मुंहिंजे डॉक्टर चयो आहे त लिखणु शुरू करे, थोरो थोरो लिखो न त हथ वेही वेंदो त थोरो खणी लिखां थी, पर मुंहिंजो ख़्यालु मग़ज़ु ऐं हथु गॾु हलंदो आहे। इन करे केतिरनि माण्हुनि चयो आहे रिकॉर्ड कराए तुंहिंजी भेण लिखंदी वञे तूं चवंदी वञ, ईअं मूंखे नथो अचे त मां सोचां बि ऐं लिखां बि, ईअं नथो अचे। सोच ऐं हथ सां मां लिखां ॿिए खां लिखायां, इहो कमु मूंखे नथो अचे। मुंहिंजे मन में अञा कई ख़्याल आहिनि, राति जो सुम्हां अनेक ख़्याल मुंहिंजे मन में ईंदा आहिनि, सिंधीअ लाइ हीअं कयां, सिंधीअ लाइ हीअं कयां। पोइ कॾहिं कॾहिं ख़्वाब बि ईंदो आहे अहिड़ो त हाणे लड़ां वेठी कंहिं माण्हूअ सां, पर कंहिं ख़ासि माण्हूअ सां मुंहिंजो रंजिश कोन्हे। अच्छा, भला नंढनि जे लाइ हिते न फ़क़ति पर परॾेह में बि नंढा त हाणे अञा ताईं बि निहारींदा आहिनि। हा, दादी असां लाइ कुझु चए, पर उहो मां सम्झां थी हाज़ुरी ते मदार रखे थो। मां सिंगापुर में वियसि त मूं उते सिंधी क्लास खोलिया, त उते अहिड़ी शौक़ सां सिंधी उते सभा हुई हिकिड़ी इंस्टीट्यूशन, तंहिं यकदमि सिंधी क्लास शुरू कया, जंहिंमें चयूं 5 साले खां वठी 5000 साले जो माण्हू बि अची सघे थो। ज़ालूं ईंदियूं, मर्द ईंदा, जेतिरो वक़्तु मां उते हुअसि त सिंधी सिखंदमि त ख़ुशीअ सां तमामु सिखंदा। हांगकांग में मूंखां त स्टूडेंट्स मूंखे घणनि ई लेक्चर लाइ ॾिनऊं त लेक्चर ॾे त उहो तोखे ॿुधनि त पहिरियों सुवाल पुछंदा त असीं सिंधी छो आहियूं, असांजो नकु सिंधी आहे, कन या चप सिंधी आहे, सिंधी छो आहियूं। पोइ उनखे चवणो पवंदो सिंध मां आया आहियूं। त घणो करे जवान जेके आहे से चवंदा त सिंध ताईं छॾे छो आया, इज़त जे ख़ातिर भई छॾे आयासीं। ऐं राजनीति किसो सो ई ग़लति हो, मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे विरहाङे जो बेसिस सो ग़लति हो, छाकाणि रिलीजन ते मदार रखी हिंदू ऐं मुस्लमान में फ़र्क़ु रखी पाकिस्तान उन्हनि जोड़ियो। ईअं त असांजे हिंदुस्तान में किस्तान आहिनि, पारसी आहिनि, पोइ सभिनी खे टुकर ॾियां हिकिड़ो स्टेट ठाहे ॾिबो छा। धर्म ते सभिनी मुल्कनि में सभु कंहिं मज़हब जा माण्हू रहंदा आहिनि, हिंदुस्तान में बि सभु कंहिं मज़हब जा माण्हू रहनि, मुल्क त हिकिड़ो हुजे न, मुल्क छो फिरियल ॾिजे। असां इहे दिलि सां साॾींदासीं ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। पोपटीअ ज़िंदगीअ खे टहक ॾींदे ललकारियो। संदसि जुरियतमंद टहकड़नि केतिरा ई बंदि दरवाज़ा ऐं दरियूं खोले छॾियूं। जॾहिं उहे टहक संदसि कलम जो आवाज़ बणिजी ॿाहिरि निकिता त समाज में स्त्रीअ सुख जो साहु खयो ऐं पाण खे खुलासो भायो।
सुंदरी उतमचंदाणीअ खे नंढड़े हूंदे खां ई साहित्य में चाह हो। बम्बईअ में एजे उतम सां गॾु अची पहुती सिंधी साहित्य मंडल में, जिते केतिरा ई झूना ऐं नवा लेखक पंहिंजियूं रचनाऊं पढ़ंदा हुआ। माहौल मां उत्साह मिलियो, उतम पिण हिम्मत ॾियारी। ईअं ॾिसंदे ई ॾिसंदे सुंदरीअ पंहिंजे पहिरें नॉवल किरंदड़ दीवारूं सां पंहिंजी जाइ जोड़े वरिती साहित्यिक खेत्र में। संदसि घरू इस्तिलाही ॿोली सभिनी नक़ादनि जो ध्यानु छिकायो। नॉवल ॿियनि ॿोलियुनि में पिण तर्जुमो थियो। सुंदरी तरक़ी पसंद धारा सां जुड़ियल आहे। हिन ज़नाने सुभाउ जी ॾेखा परस्तीअ ते चोट कंदे ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में विश्वास ऐं बराबरी ऐं समाज जे शफ़ी मुल्हनि ते ज़ोर ॾिनो आहे। हिन उमिरि में पिण हूअ सबल कलम मज़बूतीअ सां झले तेज़ हलाए रही आहे। हीअ आहे साहित्य अकादमी ऐं गौरव पुरस्कार सां नवाज़ियल सुंदरी उतमचंदाणी। सुंदरी, तुंहिंजी महिरबानी जी जो तो वक़्तु कढियो हिन मुलाक़ात जो। सालनि खां पोइ तोसां गॾिजाणी थी आहे। इहो मौक़ो आहे त असीं अॼु तुंहिंजे साहित्यक संसार में कुझु जाती पायूं। तोसां रिहाण करण जी दिलि आहे। पहिरीं जेकर पुछां मां त विरहाङे खां पोइ तुंहिंजो साहित्यक जोहर ज़ाहिर थियो ऐं ख़बर माण्हुनि खे पई तुंहिंजे देन जी, तुंहिंजी रचना जी, तुंहिंजे साहित्य जी। विरहाङे खां अॻु जेको जीवन तुंहिंजो हो, जेका तुंहिंजी तइलीम हुई, जेको तुंहिंजो विद्यार्थी जीवन हो या ॿियो जेको नंढो संसार हो, उन ते कुझु रोशनी विझी सघंदी? सचमुच त साहित्यक मुंहिंजी जेका रचना आई आहिनि से बराबरि आयूं ई विरहाङे खां पोइ आहिनि। विरहाङे खां अॻु में मां हिकिड़ी साथी मैगज़िन जी एडिटर हुअसि, त उन में फ़क़ति हिकु रशन रचना जो तर्जुमो बहादुर माउ जी बहादुर धीअ उहो तर्जुमो करे ॾिनो हो। कहाणी हुई। ऐं पोइ छा हो त मुंहिंजे चौधारी रचना संसार जो सागर हो जो लहरूं पियो मारींदो हो। मुंहिंजे चौधारी माहौल ई अहिड़ो हो जो मूंखे एतिरा किताब पढ़ण लाइ मिलिया। सॼे घर में पंहिंजे ॾाढनि माण्हुनि जूं केॾियूं कठियूं थियल शयूं, उन्हनि जे पाण में वेही ॻाल्हियूं करणु, आखाणियूं ॿुधाइणु, इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो माहौल हो जंहिंमां तोखे उत्साह मिलियो। ऐं वरी तंहिंखां पोइ असां जॾहिं बर्मा मां मोटियसि पिए, मां नंढी हुअसि 6-7 साल जी, त उन वक़्तु असां ॾाढियूं रासलीलाऊं रामलीलाऊं तीर्थनि ते ॾिठियूं। असांजे माउ पीउ ॾाढो तीर्थनि ते असांखे वठी हलिया ऐं इहे जेके असीं ॾिसी वियासीं उहे वरी असांखे घर में अची ॾेखारणु लॻासीं। छो त असांजो घर हो मीरनि खां ख़रीद करे तमामु वॾो घर हो। सो ईअं लॻंदो हो ॼण नट घर जिते सभु जॾहिं टिकियल हूंदियूं असांजूं सौटियूं त असां वटि ॼण ऑडियंस मिली वेंदी। पोइ असीं ॿई भेनरुनि खे नाच गाना रासलीलाऊं मां ऐं जमुना वेठा ॾेखारींदा हुआसीं। तंहिंखां सवाइ मुंहिंजो जेको भाउ हो घनश्याम, उहो बि संदले चौधारी चादरुनि जा पर्दा टंगाए वेठो नाटक नंढा नंढा कराईंदो असांखां। तंहिंखां पोइ आखाणी ॿुधाइण जो ढंग जेको मुंहिंजे पीउ खे हूंदो हो सो बिल्कुलु अनोखो हूंदो। असुलु आखाणी पेट में पइजी वञे ईअं लॻे जेकर हाणे जी आखाणी मां उन तरह ॿिए कंहिंखे ॿुधाए सघां। तंहिंखां पोइ शहनशाह त उहो आखाणी जो असांजो भाऊ हरी सुंदर छा त आखाणी ॿुधाईंदो उहो। तंहिंखां पोइ वरी हुई मुंहिंजी माउ देवी, धर्म जी माउ, उहा मूंखे वठी हलंदी पहलाजपुरी में यानी सत्संगनि में। ऐं उते जो मां ॾिसंदी हुअसि त संगीत सां गॾु साहित्यिक रचनाउनि जा अजीब अजीब कारनामा ॿुधण में मिलंदा हुआ त मुंहिंजो सॼो शरीर ई संगीत में अची वेंदो। मूंखे लॻे थो त इहा जेका नंढड़े हूंदे जी मूंखे साहित्यिक देन मिली सा मुंहिंजे शरीर में रचनात्मक ओसर संसार खे उन पैदा कयो। तंहिंजी माना न फ़क़ति साहित्यिक रचना में तुंहिंजी रुचि रही पर कला जे तरफ़ बि तुंहिंजो लाड़ो नंढपण खां वठी हो। बराबरि। हाणे जॾहिं तूं साहित्य रचना हिते कई विरहाङे खां पोइ, उन वक़्तु सिंधियुनि जी हालत इहा हुई त उहे रोज़मरह जे संघर्ष में ॾाढा मशग़ूल हुआ, रोज़मरह जा मसइला सुलझाइण में मशग़ूल हुआ। अहिड़े ॾुखे वक़्तु तोखे साहित्यिक रचना जो शौक़ु कीअं जाॻियो?
साहित्यिक रचना त हाणे आखाणी लिखण पढ़ण जो मूंखे शुरू खां ई शौक़ु नंढपण खां जीअं तूं ॿुधायो। बिल्कुलु नंढे टैगोर वग़ैरह शरद चंद्र वग़ैरह जे एतिरा एतिरा किताब पढ़िया। ॿिया कहिड़ा तूं कहिड़े जा किताब पढ़िया विद्यार्थी जीवन में, कहिड़नि लेखकनि जा? टैगोर ऐं शरद चंद्र त ॼण मुंहिंजे जीवन में समाया पिया हुआ। तंहिंखां पोइ जेके अंग्रेज़ी राइटर्स आहे, शेक्सपियर वग़ैरह जा किताब त तर्जुमो थियल बि घणेई सिंधी में, अक्सर मूं सिंधी में पढ़िया। अंग्रेज़ी में फ़क़ति शेक्सपियर जूं कुझु आखाणियूं पढ़ियूं आहिनि, ॿिया बर्नाड शॉ थोरो घणो कुझु पढ़ियो हो। पर पोइ इहे जेके कहाणियूं पढ़ियल हुयूं से मुंहिंजे दिमाग़ में अॻु में हुयूं त शायदि कॾहिं मां ज़रूरु रचना कंदसि, ज़रूरु कुझु लिखण लाइ मुंहिंजे मन में तरफी रहियो। त जंहिं वक़्तु अहिड़ा ॾुखिया मसइला अची विया असांजे सिंधी समाज खे, तंहिं वक़्तु नेचुरली उन्हनि मसइलनि खे हल करण जा हिकिड़ा कलात्मक ढंग माण्हू जे रचनाकार जे मन में पैदा थियनि था ऐं मां के आखाणी लिखणु लॻसि। भला तोखे लिखण महिल या लिखण जे लाइ घणे में घणो उत्साह किथां मिलियो? घणे में घणो उत्साह त हिकु त पंहिंजे उत्तम मां मिलंदो, ॿियो त चौधारी पखिड़ियल एॾी वॾी बेअंदाज़ दुनिया आहे जंहिंजा अजीब अजीब कारनामा नज़ारा रोज़ बरोज़ ॾिसंदा रहूं था। जेके जेके चित्र मन ते असरु छॾनि था उहे कुझु न कुझु उन्हनि ते लिखण जो शौक़ु जागी थो वञे हली। तुंहिंजा जेके किरदार आहिनि से घरू जीवन मां घणा निकितल आहिनि ऐं उहे माहौल बि उहो खणी था अचनि। हाणे उहे किरदार ॾिसंदे तोखे लिखण जो शौक़ु थियो या तूं लिखंदी हुईं ऐं उहे किरदार पोइ पाण मुरादो तुंहिंजे कलम मां उनजो चिट निकिरंदो हो? किरदार जो त पाण मुरादो चिट निकिरे थो, पर ईअं आहे त किरदार खे हिकु लेखक खे घुरिजे त जहिड़ी तरह फिल्मुनि ऐं टीवीअ जे किरदारनि खे मेकअप करे चिमकायो वञे थो, तहिड़ी तरह कल्पना ख़ुदि उन्हनि खे ॼण चिमकाए पियारींदी आहे। न त उहे घर में किरदार ॾिसंदे त जेकर एतिरो हड़बड़ न जेकर माण्हू खे असरु कनि, पर ख़ुदि रचना में मां ख़ुदि जॾहिं ॾिसंदी आहियां उहे किरदार खॼी ईंदा आहिनि त ख़ुदि मूंखे पिया वणंदा आहिनि। इहो बिल्कुलु स्वाभाविक आहे त न फ़क़ति कल्पना जो साहित्य संसार में हिसो आहे पर उनजी सजावट बि ज़रूरी आहे। भला तुंहिंजी ॿोली ख़ासि तौरु जंहिंजी घणी साराह आहे त उहा घरू माहौल खणी आई आहे, घरू इस्तलाह खणी आई आहे। इहो ॿोलीअ जो इस्तेमालु सो तो किथां सिखियो या माहौल मां तो हासिलु कयो जेको तुंहिंजे कलम जे ज़रिए ज़ाहिर थियो? ॿोली जेका चौधारी में जे माहौल मां मिली, पर घर बर असांजो अहिड़े क़िस्म जो हो जंहिंमें अक्सर सुठी ॿोली जी हिकु सिट कोई ॻाल्हाईंदो न त ॾाढी वाह वाह पवंदी हुई। सुठा सॼो ॾींहुं चर्चा मस्करियूं, सुखियो घर हो जंहिंमें सॼो वक़्तु आखाणियूं किन फिल्मुनि जूं ॻाल्हियूं अहिड़ी तरह हलंदियूं हुयूं छो जिते ॿोली जो घणो असरु हो। पर ख़बर कान पवंदी त ॿोली मां कैद पे करियां या सिखां पई। बाक़ी ॾिसंदी हुअसि मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजी माउ अहिड़ा अहिड़ा पंहिंजे वरी घर में ससु साहुरे घर मुंहिंजी ससु बि अहिड़ा अहिड़ा पहाका ऐं सलाह ॾींदी जो मुंहिंजो त अकुलु चक थी वेंदो। सची ॻाल्हि, ॾाढो सुठो। पंहिंजी ॻाल्हि खे पूरो पुख़्तो करण लाइ हुननि खे ॾांहुं मिलियल हो, हुननि खे का ॾात मिलियल हुई। या मां ॾिसी अॼु बि चवां थी त मुंहिंजी सिंधी ॿोली ॾाढी शाहूकार ॿोली आहे, जबड़ी ॿोली आहे। बराबरि। ऐं उहा असांखे अॼु बि जेकॾहिं सिखणी हुजे त पंहिंजे ॾाॾनि, नानियुनि, चाचियुनि, मामियुनि खां असीं सिखूं सघूं। हाणे तुंहिंजो शख़्सी ज़िंदगी बाबति उत्तम सां तुंहिंजी वाक़फ़ियत कहिड़े नमूने थी ऐं तव्हांजो गॾिजणु कीअं थियो? बसि असांजो मूंखे जो आखाणी लिखण जो शौक़ु, वरी पढ़ियमि उत्तम जूं आखाणियूं त मूंखे ॾाढी उत्तम थी वई। भला उनजे पोशाक पहराव जो असरु थियो या उनजे ॻाल्हाइण जे नमूने जो या उनजे लेखियुनि खे पढ़ी तो ते असरु थियो जीअं तूं पढ़ी ॿई वेंदो आहे? हो बि खाधी पोश, मां बि खाधी पोश। इन करे असांजी तमामु कॾहिं कंहिं हलचल में गॾिजी भाग वरितो, जेल बेल में विया? हू त जेल में वियो, पर मां जेल में उन ॾींहुं न वञी सघियसि छो मुंहिंजे घर में मुंहिंजे भाॼाईअ ॿिनि ॿारनि खे जकनि ॿारनि झारनि ॿारनि खे जनमु ॾिनो हो। त मुंहिंजे भाउ मूंखे चयो त तूं जेल में वञी तंहिंखां बहितर आहे त तूं घर में शेवा कर। शेवा त शेवा ई आहे न, मुल्क जी शेवा आहे त पंहिंजे घर जी शेवा, हुनजो तो ते आहे ॿार आहे। पर इहे जेके असांजूं ॻाल्हियूं
त पोइ जूं पर हिते जेको उतम लाइ जेको मूंखे उत्साह पैदा थियो सो घणो संदसि आखाणी पढ़ी। अच्छा ॿियो पोइ त ईअं बि लॻो त भई ख़्याल बि हिक ॿिए जा साॻिया आहिनि। हुनजी हिकिड़ी आखाणी लिखियईं त भई ॾेती ॾेती त असुलु न वठणु खपे, बिजली ऐं बादल। उन त मूंखे ॾाढो मुतासिर कयो। मां ख़ुदि ॾेती ॾेती बरख़िलाफ़ हुअसि। मां चवंदा ॾेती ॾेती बि न वठिजे ऐं हड़बड़ छो छोकिरनि जे माइटनि खे छो दुखी कजे, मणिया बि न पाइजनि। अजायो रेशमी कपिड़नि हिननि लाइ अजायो पाण खे उन्हनि खे दुखी न कजे, उन्हनि खे ख़र्च न कराइजनि। ॾेती ॾेती न वठिजे त छा आहे हिन में। तुंहिंजा 2 नावल निकितल आहिनि, हिकिड़ो किरंदड़ दीवारूं पहिरियों ऐं ॿियो प्रीत पुराणी। उन खां ॿाहिरि थिए लॻो, तोखे उन बाबति छा चवणो आहे? छा उहो उन वक़्तु तरक़ी पसंदि धारा बि ज़ोर हुई ऐं इनकलाब जेको रशिया में थियो हो, मज़दूरनि जी हलचल जो ज़ार खे मारे छॾियो हुओ, उहो बि कामयाबु वियो हो। उन जी कामयाबी एॾी हुई जो हाल त ईअं पियो लॻो त ॼण बसि हाणे जल्दी अहिड़ो इनकलाब अची वेंदो जो हर संसार जे हर कुंड में मज़दूरनि ऐं पीरियलनि जो राज थी वेंदो हली ऐं जेके तमामु ॾाढ कंदड़ आहिनि ज़ालिम आहिनि उन्हनि खे हू दॿाए छॾींदा। पर अलाए किथे इंसान खां ग़लती थी जो उहो राज ख़ुदि रशिया में बि अॼु कान था ॾिसूं। उन राज जी ॾाढी हिकिड़ी वॾी महिमा हुई जेका भले मूं हिन नावल में ॿियो बि हिकिड़ो किरदारु चिटियो हो किरंदड़ दीवारुनि में, जंहिंमें सिंध खां आयल छोकिरियूं पंहिंजी चौधरी वारी मां निकिरी पंहिंजे घर जी आर्थिक हालत सुधारण लाइ मिसाल तुंहिंजी भूरी जेका कहाणी हुई उहा बि जेका वॾ घराणी छोकिरी विरांङे खां पोइ हिते अची महिनत मज़ूरी करे थी, बराबरि अहिड़ो ॿियो काफ़ी किरदार हुआ तुंहिंजा जिन इहो रस्तो ॾेखारियो सिंधी ज़ालुनि खे त महिनत मज़ूरी करियो, पंहिंजनि साथियुनि सां ॿाह ॿेड़ी थी वियो। इहो ई पंहिंजे घर जे आर्थिक हालत सुधारण जो ज़रियो थी वियो। बराबरि। ऐं तंहिंखां पोइ जेका ॿिए नावल में जेका हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई त भई हिकु छोकिरी ॿिए मर्द खे शादी कयल मर्द खे नाकारे थी फिटो करे, भले उहो केतिरो बि हुनखे प्यारु ॾेखारे पर उहो हुनखे नाकारे थी फिटो करे। इहा ॻाल्हि अॼु बि मां चवां थी केतिरनि ॾुतरियलनि छोकिरियुनि खे हिकु राह रोशन ॾेखारे थी त तव्हीं पंहिंजे पेर ते क़ाइमु रहो, हरू भरू कंहिंजा घर न फिटा। माना तुंहिंजो इहो ई मक़सदु रहियो त स्त्री आर्थिक तौर बि आज़ादु रहे ऐं मर्द सां कुलो कुले में मिलाए हले। माना तुंहिंजो मक़सदु जेको स्त्री खे चिटण जो, नारीअ जो चिटण जो जेको मक़सदु तुंहिंजे रचनाउनि में रहियो आहे सो इहो रहियो आहे या को ॿियो रहियो आहे? न इहो ई रहियो आहे, बिल्कुलु इहो ई। भला तुंहिंजा नावल जेके 2 निकिता आहिनि उन मां तोखे पंहिंजो कहिड़ो नावल पसंदि आहे? ॿुधायो न, मूंखे त ॿई पसंदि आहिनि। ॿिन्ही जा किरदार ॿुधायोमांव त केतिरा सुठा आहिनि। तॾहिं कुझु कंहिं किरदार लाइ मोह, कंहिं किरदार लाइ वधीक लॻाव? न न न ॾिसो जो प्रीत पुराणी हो, उहो जॾहिं हिकु तव्हांजी का माइटाणी आई मूंखे चई त मां सॼी राति पियो सोचियो त मां पाण खे मारे छॾींदसि, कीअं बि मां प्रेम में नाकाम थी आहियां त मां पाण खे केराए फिटो कंदसि। पर खणी आई मुंहिंजो नावल अची मूंखे हथ में ॾिनई, चई तो मूंखे बचाए छॾियो। ओहो, इहो त वॾो मक़सदु मूंखे अॼु बचाए छॾियो ऐं अञा ताईं उहा जीअरी आहे, पंहिंजा हुनखे पुट पोटा थी विया आहिनि हली, मूंखे इहा ई ख़ुशी आहे। वाह वाह, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि। हाणे तो पहिरियां साल लगातार लिखियो, जीअं मूं चयो 9 कहाणी जा मजमुआ, 2 नावल लिखिया, पर गुज़िरियल थोरनि सालनि खां तुंहिंजे लिखण जी रफ़्तार थोरी घटिजी वई आहे, इहो छो? लिखण जी रफ़्तार कुझु बीमारियुनि जे करे बि घटी। 1992 में जेको 1990 में हिनखे राजीव गांधी खे क़तलु कयो वियो, उन वक़्तु मूंखे अर्धांग थी पियो ऐं अर्धांग में मुंहिंजे इमेजिनेशन खे हेल्यूसिनेशन्स जी शिकिल मिली वई हली, ॾाढी मूंखे तकलीफ़ थी। इहा मन जी हिकिड़ी ॾाढी ॾुखी स्थिति थींदी आहे जो माण्हू महसूसु करे ॾिसे, जेका ॻाल्हि उन महिल नथी थिए उहा बि माण्हू जेको इमेजिन करे या ॾुखी स्थिति थींदी आहे। बराबरि। वरी बि शुकुर जो मुंहिंजे धीउ खे अकुलु आयो, जंहिं उन्हनि हेल्यूसिनेशन जे पैमाने मां मूंखे कढण लाइ मूंखे ज़ोरीअ चयईं जेके बि तुंहिंजा चङो ॿिया नओं कुझु न लिखी, अॻियो जेको तुंहिंजो कुझु माल पियो आहे उन खे कढ। उन मां 2 आखाणियुनि जा मजमुआ ऐं हिकिड़ो कविताउनि जो मजमुओ होगा
होगा उन मां ठही आहे तुंहिंजे ऐं होगा हिन- जी ॾाढी साराह आहे ऐं ॾाढो सुहिणो सुठो सीबाइतो मजमूओ आहे नसी नज़मनि जो। मुंहिंजो ॾेरो थियो त रोज़ु उन मां जीअं वचन वठिजे बराबरि। वचन वठी पढ़ी करे ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि ॾाढो मूंखे ख़ुशी थींदी आहे। सारा जा ख़त ॾाढा सुठा आया ऐं वरी तंहिंखां पोइ बि 6 साल मूं ॿियो को किताबु कोन छपायो। हाणे वरी अची आशा चढ़ी वेठी सिर ते भाई कुझु त कर को त किताबु चङो अॻे मवाद में छपाए विच विच में उतां मूंखां के आखाणी झूलेलाल लाइ लिखाइणु पिए पर पाण ॾाढो बिज़ी रहे झूलेलाल कढणी अथसि ॿियनि कमनि में ॾाढो बिज़ी रहंदो इन करे मूंखां 3-4 आखाणी विच विच में लिखायूं हुई पर ॿिए तरह मुंहिंजी ॿी साहित्यिक देन ख़ासि ॿाहिरि कोन आई त आशा वरी अची मुंहिंजे मथां वेठी पोइ उतम उनखे सहकार ॾेई आत्मविश्वास ही किताबु हाणे ही आत्मविश्वास जेको थोरा ॾींहं थिया आहिनि निकितो आहे नावल 13 आखाणी उहे कहाणी जो मजमूओ निकितो आहे 13 आखाणियूं कॾहिं। इहे सभु झूनियूं आहिनि या हिन में के नयूं बि आहिनि शामिल? घणियूं नयूं आहिनि घणियूं नयूं आहिनि हा थोरियूं झूनियूं आहिनि घणियूं नयूं आहिनि ही तुंहिंजो होगा हा इन मां केतिरा टुकड़ा केतिरा नसी नज़मनि जा टुकड़ा मूं रबर पढ़िया आहिनि ॿोली ॾाढी सुहिणी शाइराणी पर हिन में स्त्री जो जेको चिट लॻे थो त उहा स्त्री ढावल आहे उनखे अञा पंहिंजी ज़िंदगी मां कुझु उमेदु आहे उनखे अञा का आशा आहे तूं इन पंहिंजी लिखणी जे पहलू ते या इन किरदार जे पहलू ते कुझु रोशनी विझी सघंदी? हीअ ॾिसे न हीअ सभु जेके टिकाणा धर्मी संस्थाऊं वग़ैरह सभु छा न आहिनि कॾहिं कंहिंखे ढह कोन्हे केतिरो कंहिंखे सच्ची कुझु ॻाल्हि। मिले ॿार बच्चा सभु कुझु हूंदे मूंखे कहिड़ी ॻाल्हि जी घटिताई आहे उन हूंदे बि मूंखे ढह कोन्हे माना इहा हिकिड़ो कुदरती आत्मा जी बुख हुजे थी माण्हू में जेका कॾहिं पूरी थियण वारी कान्हे। जंहिं माण्हू खे 5 पैसा न चवंदो 10 पैसा मूंखे हुजनि त इंसान जो मन जेको तृप्त नथो रहे इन करे उनखे वधीक ऐं वधीक जी तलाश रहे थी ऐं ॻोल्हा रहे थी। हाणे तुंहिंजी रचना जो नई रचना जो पाठकनि खे ऐं साहित्य प्रेमियुनि खे ॾाढो इंतज़ारु आहे तूं ॿुधाए त हींअर कहिड़ी रचना रचण में तूं मशहूरु आहीं? हींअर छा हालत थी आहे मां ब्लड प्रेशर जी दवाउनि जे करे या छाजे करे यादगिरी मुंहिंजी ॾाढी घटिजी वई आहे इन करे जेके अॻियां मुंहिंजा किताब आहिनि उहे कॾहिं कॾहिं खणी वेही का आखाणी पढ़ां त पाण वेठी खिलां पाण वेठी हुन सां गॾु रुआं विलायती घोट जी ॻोल्हा कारो घोट पढ़ी खिल पई अचे ऐं ख़ुशि पई थियां त अहिड़ियूं मस्करी जूं अहिड़ियूं सुठियूं आखाणियूं मूं कॾहिं लिखियूं हुयूं हींअर त ईअं पियो लॻे ॼण कॾहिं लिखियूं कॾहिं कंहिं ॿिए त कान लिखियूं आहिनि ॼण ईअं पियो लॻे पर उन हूंदे बि मूंखे इहा आहे त लिखणु बंदि नथो थिए लिखणु त हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जीअं नांग थींदो आहे न बारूद जो बसि ॿारे खणी छॾीसि पियो बरंदो पियो जेसि ताईं उहो गोल गोल फिरंदा उन जा वकर ठहंदा रहंदा बारूद जा जेसि ताईं उनजो अंदरियों बारूद ख़तमु न थी वञे सो लिखण बि ईअं आहे जेसि ताईं आख़िरी समो न अचे जो अखियूं फूटिजी वञनि हिन सुहिणी दुनिया सुहिणे सफ़र खां माण्हू महरूम थी वञे तो जहिड़ी लेखिका या जेके कलाकार उनजो रचना संसार मन में त सरिजे पियो पर सिंधी पाठकनि ऐं साहित्यकारनि खे उमेदु आहे त अञा बि तुंहिंजे कलम मां वधीक सुहिणा किरदार निकिरंदा अञा बि तुंहिंजे कलम मां के नावल निकिरंदा के कहाणियूं निकिरंदियूं जिन जो न फ़क़ति मूंखे असां सिंधी साहित्यकारनि खे पर सिंधी पाठकनि खे इंतज़ारु रहंदो ऐं मूंखे उमेदु आहे त उहो ॾींहुं ईंदो जॾहिं तोखे पंहिंजनि किरदारनि मां पंहिंजनि नावलनि मां पंहिंजी रचनाउनि मां हिन खां वधीक आनंदु ईंदो इन ई सां अॼु जी मुलाक़ात पूरी कयूं था। सिज जो लहण
ऐं सिज जो उभरणु साॻी ॻाल्हि न आहे। सिज त सदाईं क़ाइमु आहे। सुंदरी उत्तम चंदाणी जो अदब पिणु वक़्त जे बंधन खां आजो आहे। इंसान हिकु हयातीअ में केतिरो न हले थो, केतिरो न हले थो। कला प्रकाश पिणु बम्बई जे सिंधी साहित्य मंडल में गभरू शायर मोती प्रकाश जे संग में अचणु शुरू कयो। मंडल जे माहौल ऐं मंडल जे सदर प्रोफेसर M.U. मलकाणीअ जी वालदाना कुर्ब ऐं उत्साह खेसि लेखिका बणाए छॾियो। हर कंहिं लाइ कला प्रकाश मोहब्बत ऐं जज़्बात जो मुजस्सम आहे, पर संदसि लिखणियूं हद दर्जे जे जज़्बात खां आजियूं आहिनि। संदसि अदबी दुनिया विचोले दर्जे जी समझौतो कंदड़ ऐं मजबूरीअ जो अहसास रखंदड़ औरत जी आहे। पर संदसि मशहूर रचना आहे ममता जूं लहरियूं, जंहिं हिन खे मोहब्बत ऐं ममता जी मूर्त तौरु मशहूर करे छॾियो आहे। हिन खे साहित्य अकादमी अवॉर्ड मिलियो आहे आरसी आडो किताब ते। हीअ आहे कला प्रकाश। कला मां तव्हांखां पुछणु थो चाहियां त तव्हांजे एक घर में को लेखक या लेखिका हुई छा जंहिंजो तव्हांजे मथां असरु थियो हुजे? न रुगो लेखक या लेखिका न हो, पर ठाकुर असांजे घर में साहित्य जी सहब न हुई, को साहित्य किताब बि न हूंदो हो। मुंहिंजे पेके घर में गुरु ग्रंथ साहिब रखियल हो, जेको मुंहिंजो नानो ऐं मुंहिंजा माउ पीउ पढ़ंदा हुआ। गुरबाणी खां सवाइ वरी मुंहिंजो हिकिड़ो चाचो हो जेको क्विटन जा मूवमेंट सां वाबस्ता हो। उहो रोज़ राति जो असां ॿारनि खे गॾु करे सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, हेमू कलाणी इन्हनि जूं जाम ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो। वरी 10-11 साल जी थियसि त राष्ट्र सेविका समितीअ जे शाखा में नियम सां वञणु शुरू कयमि। उते वरी जीजा माता, छत्रपति शिवाजी, झांसी जी राणी सभिनी वतन प्रस्तनि ते बौद्धिक थींदा हुआ ऐं सिंपल लिविंग, हाई थिंकिंग, चरित्र निर्माण, RSS वारनि वटि उहे वरी भंडार हुआ इन्हनि उपदेशनि जा। ऐं कॾहिं खां लिखणु शुरू कयो? अहिड़ी का घटना हुई जंहिं घटना तव्हांखे लिखण लाइ आमादा कयो? ठाकुर मां 17-18 सालनि जी हुअसि, तॾहिं खां मूं लिखणु शुरू कयो। ऐं जेको थियो उनखे घटना न चवां मां, जेकर वो मुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो हसीन इत्तेफ़ाक़ हो जो स्कूली जीवन में ई मुंहिंजी मोतीअ सां मुलाक़ात थी ऐं मां पहिरीं मुलाक़ात में दिलि हारे वेठसि। दोस्तीअ जे दौरान हू मूंखे हर छंछर ते अदबी क्लास में वठी हलंदो हो। उते नियम सां 2-3 साल वञण खां पोइ साहित्यकारनि जी सोबत हिक तरफ़ मिली त मोतीअ जो सुपिनो ॿिए तरफ़ हो त मां लेखिका थियां। अलाए केॾी महिल कलम हथ में अची वियो ऐं लिखिजी वियो मूंखां।
मां प्रोफेसर मंगाराम मलकाणीअ जा बि थोरा मञा। हुन मूंखे लिखण जे लाइ तमामु घणो उंथायो। मां हुनखे पंहिंजो मानसिक अबो करे मञा थी। कला अवां ते कंहिं लेखक या लेखिका जो असरु आहे या हुनजी लिखणी तव्हांखे पाण तां छिकियो? मुंहिंजे मन ते असरु थियो आहे। मां नसर नवीसन सभिनी खे दिलि सां पढ़ंदी आहियां। दादा जगत आडवाणी जेके सिंधीअ में शाइकार आंदा गैर सिंधी ॿोलियुनि मां, उहे बि मूं सभु पढ़िया, तर्जुमा कई। ऐं असलुकोब जेको सिंधी नसर लिखियो थो वञे, मां दिलि सां पढ़ंदी आहियां। पर मुंहिंजे लिखणनि ते उन्हनि जो कोई असरु न थियो आहे। लिखण महिल सिर्फ़ु मां आहियां, निज मां, मुंहिंजा वीचार, मुंहिंजी जज़्बात। ॿिए कंहिंजे लिखणियूं मूंखे मुंहिंजे लिखावट में इन्फ्लुएंस न कंदियूं आहिनि। इहो ॿुधायो तव्हांखे साहित्य जी कहिड़ी सनफ़ वणंदी आहे? मूंखे सिंधी साहित्य जी सभ खां वधीक, सिंधी साहित्य जी या साहित्य में कहिड़े बि साहित्य में सभ खां प्यारी सनफ़ शाइरी लॻंदी आहे। पर तव्हां त शायदि आहियो कोन, तव्हां त शाइरी कॾहिं कई कान्हे। मां कान कंदी आहियां, छाकाणि ॿाहिरि वज़न मूंखे कोन अचे। ॾुखो कमु आहे, 5 में लिखा। मूं सिखण जी कोशिशि बि कान कई आहे। अदब लतीफ़ घणेई लिखिया अथऊं। हा, आज़ाद नज़म अॼुकल्ह हुन ते घणेई नाला आहिनि, पर दादा मलकाणी हिनखे अदब लतीफ़ चवंदो हो। ऐं मां बि जेको आज़ाद नमूने या नज़मानो नज़र ऐं नज़मानो नसर लिखां थी, हुनखे अदब लतीफ़। किताब ममताज़ जूं लहरूं, उहो बि त इहो अहिड़े नमूने लिखियलु। हा, सभु अदब लतीफ़ आहे, सभु हुन में अदब लतीफ़ हुआ। ऐं वॾो कामयाबु किताबु अञा सुठो लिखियो वेंदो। बसि पढ़ंदड़नि खे का तमामु घणो पसंदि पियो। ऐं मूंखे सच त हुन किताबु लिखण महिल सुर्त ई न हुई। मूं बिना सुर्त जे उहो किताबु लिखियो आहे। सुठो लिखी सघिया। हूअं बि एफर्टलेसली लिखणु मूंखे पसंदि आहे। मज़ाक़ोरी मज़बनी लिखणु मूंखे न वणंदो आहे, पर उहो किताबु लिखण महिल त मूंखे बिल्कुलु सुर्त न हुई। ऐं मूंखे उन किताब लाइ जेका वॾे में वॾी ख़ुशी थींदी आहे उहा इन ॻाल्हि जी, जो मूंखे लखनऊ सम्मेलन में जेको अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा तरफ़ां थियो हो, उन सम्मेलन में मूंखे नारायण श्याम मथां इन किताब ते इनाम ॾियारियो हुयो। त नारायण श्याम पंहिंजे सभागन अचनि सां मूंखे इनाम ॾिनो। इन ॻाल्हि जी मूंखे तमामु घणी ख़ुशी उन वक़्तु बि थी हुई, अॼु बि थी रही आहे। मां ईअं बि चई सघां थी त मूंखे साहित्य अकेडमी इनाम मिलण जी एॾी ख़ुशी न आहे, छो त मूंखे नारायण श्याम ॾिनो ऐं हुनखे बि लॻो त मां इनाम जी हक़दारु आहियां। त मुंहिंजे लाइ इहो तमामु क़ीमती सिंधी जो अज़ीम शाइर नारायण श्याम। अव्हांजे लिखण में उहो कहिड़ो इस्म आहे जंहिंखे तव्हां वधाए थो चई सघे? मां जेकर घणी उपटार न करे ऐं इन सुवाल जो हिकु सिट उर्दू जी हिकु शेर जी हिकु सिट में जवाबु ॾियां त मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुचे। छाकाणि मुंहिंजो इहो वेसव आहे त प्यार जे जज़्बे मां ई ॿिया सभु इंसानी गुण निसरनि निखरंदा। प्यार भरी दिलि कॾहिं बेइंसाफ़ी न कंदी आहे। मां कोशिशि न कंदी आहियां त मां इहो पैगाम ॾियां, पर मूंखां ईअं थी वेंदो आहे। अव्हांजी अदबी ज़िंदगीअ में कहिड़ियूं के ख़ासि घटनाऊं या के ख़ासि यादगिरियूं जे तव्हांखे रखी यादि ईंदियूं हुजनि, उन्हनि मां के ॿुधायो? सच पुछो त अदबी ज़िंदगी ऐं शख़्सी ज़िंदगी एतिरी गॾियल मिसियल आहे। एतिरनि अदबी शख़्सियतुनि ऐं तमामु कदावर शख़्सियतुनि सां ख़ुशनसीबा मुलाक़ातूं थियूं आहिनि। शेख अयाज़, नारायण श्याम, तनवीर अब्बासी, संगीत में बि अब्दुल परवीन, भगवंती नावाणी, गोविंद माली, सभु ॼण असांजे घर जा भाती हुआ। कीरत उत्तम, कृष्ण खटवाणी, सुंदरी उत्तम चंदानी, जेके बि साहित्यकार आहिनि। ऐं एतिरा सम्मेलन मूं अटेंड कया आहिनि ऐं एतिरनि पोपटी हीरानंदानी गुनो सां यादगिरियुनि जो समुंड आहे। जीअं पंहिंजी निजी ज़िंदगी जूं यादगिरियूं अखुट आहिनि, तीअं साहित्यक ज़िंदगीअ जूं बि अखुट यादगिरियूं आहिनि। मां नथी सम्झां त उन्हनि जो
ज़िक्र हिन मुख़्तसिर इंटरव्यू में करे थो सघिजे। तव्हां मूंखे विषय ॾेई रहिया आहियो, शायदि कंहिं किताब लिखी विझां हिन ॻाल्हि ते। घणी यादगिरियूं, सुठी ॻाल्हि आहे। नओं किताब लिखंदा त हिकु नओं ख़ज़ानो असां सिंधी साहित्य खे मिली वेंदो। सिंधी ॿोली ऐं साहित्य लाइ मुस्तक़बिल में तव्हां कुझु सोचियो आहे, छा थींदो, छा थियणु खपे? बेहद गंभीर गहरो सुवाल पुछियो अथव। सिंधी ॿोली ऐं साहित्य ज़िंदा रहंदो, हिन में मूंखे को बि संदेह कोन्हे, पर मुस्तक़बिल जे बारे में अकेले सिर्फ़ु त मां कुझु सोचे ई नथी सघां। हीउ सॼे क़ौम जे अॻियां हिकिड़ो सुवालु आहे, वॾो सुवालु आहे, गंभीर संजीदो जीअण मरण जो सुवालु आहे। असां मरी रहिया आहियूं, पर जीअण जूं कोशिशूं जतन तमामु घणा थी रहिया आहिनि, इहो मां ॾिसी रही आहियां। जीअं तव्हां पारू चावला ऐं तव्हां सिंधु सीता भवन में एॾो अथाह कमु करे रहिया आहियो, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी आदिपुर में कमु करे रही आहे। ॿियनि शहरनि में बि अनेक संस्थाऊं आहिनि जेके अलॻि अलॻि नमूननि सां कमु करे रहियूं आहिनि। केतिरियूं नाटक मंडलियूं आहिनि, संगीत पेश करण जे लाइ केतिरा प्रोग्राम थियनि था। हिकिड़ो वॾो झंडो बुलंद थियो आहे। इहा जेका सुजाॻी आई आहे उहा मुबारक आहे ऐं विश्वास थी ॾियारे, विश्वास खे वधाए थी हालांकि, त सिंधी ॿोलीअ खे को बि लहर लोॾो कोन्हे। तंहिं सवाइ सिंधी संगीत, सिंधी गज़लनि, सिंधी नाटकनि, सिंधी कहाणियुनि जूं घणेई कलाकार पंहिंजे नमूने कसेटूं कढी रहिया आहिनि, शख़्सी सतह ते बि। त इहे वोकल कल्चर खे हिमथाईंदियूं। ऐं सिंधी लिखणु पढ़ण जो जेसि ताईं सुवालु आहे, उहा तकलीफ़ ज़रूरु आहे, छाकाणि सिंधी मीडियम स्कूल न जहिड़ा आहिनि। ऐं पर आवाज़ी कल्चर ई असांजे लाइ वाहिद वसीलो आहे। आवाज़ी कल्चर खे जेके बि कलाकार, फनकार या संस्थाऊं हथी ॾेई रहिया आहिनि, उहे उन्हनि तमामु घणो दाद ॾियणो। ऐं असां पाण खे हूअं बि अकेलो न सम्झूं, छो त सिंध में बि असांजा सिंधी भाउर आहिनि। उते त ज़मीन बि आहे, उहे ॿियनि ॾुखनि ॾाखड़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर उते ॿोलीअ खे विञाइण जो डपु कोन्हे, छो त उहा ॿोली ज़मीन जी पैदाश थींदी आहे। असां उहो पाण में रिलेशनशिप रखियो आहे, मुहबत आहे, गहनी अदबी दोस्तनि जी हिक ॿिए सां ख़तो किताबत आहे ऐं प्यार जो अझल जज़्बो आहे। ऐं वॾी ॻाल्हि, हू असांजो साहित्य बि पढ़नि था, असांखे उन्हनि जो वॾो आसरो आहे, उन्हनि जो वॾो सहारो आहे। पर पंहिंजे हिन सरज़मीन ते बि सिंधी क़ौम ऐं सिंधी फनकार ऐं सिंधी लेखक बिरादरी जेका जीअण जी कोशिशि करे रही आहे, उहा बिल्कुलु साराइण जोगी आहे ऐं उहे जतन अजाया न वेंदा। कल्ह तोखे यादि हूंदो जॾहिं शेख आज़ाद हिते आयो हो, तॾहिं हिकु नाटक रमेश जाजाणी जो ॾिसंदे स्टेज ते सभिनी साम्हूं हुन चयो त असां वटि इहो सभु कोन्हे जेको तव्हां कोशिशि करे हिते पैदा कयो था या संभालियो था, उहो असां सिंध में कोन्हे। मां त कोन हुअसि, पर अयाज़ वॾो कॉम्प्लीमेंट ॾिनो रमेश जांजाणी खे, ऐं हू हुनजो मस्तक हो जांजाणी साहब। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां ठाकुर, त असां हुते था वञूं त असांखे हुननि जूं ॿोलीअ सां जेके मुहबतूं आहिनि, तहज़ीब सां जेको हुननि जो निभाव आहे, उहो ॾाढो प्यारो थो लॻे। हुननि खे असांजूं कोशिशूं वधीक वज़नदार थियूं लॻनि, जेका दूर खां चइबो आहे न, शइ वधीक प्यारी लॻंदी आहे, शायदि ईअं हुजे। तो अयाज़ जो नालो वरितो ठाकुर, मूंखे अयाज़ जो जेको नारायण शाम ते हुन लिखियो, हीउ संग्राम बंदूक कीअं खणां, इहे जेको लिखियईं उहा हिकिड़ी अहिड़ी चीज़ हुई जो नारायण शाम हिकिड़े दफ़े चयो त मुंहिंजो सचमुच प्यार मोहबत मां ऐं इंसान ज़ात मां ॼण विश्वास टुटी रहियो हो कि अहिड़ियूं हालतूं, किन अहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रियो। ऐं जेके राइट्स दिल्ली में अखियुनि ॾिठा क़त्ले आम ऐं सीसराटूं, त चए पियो इंसानियत मां विश्वास टुटी रहियो हो। पर जॾहिं शेख अयाज़ मूं ते ई नज़्म लिखियो त मुंहिंजो उहो विश्वास वापसि आयो मूं वटि। मूं चयो न, इंसानियत न मरंदी। कल्ह तोखे त ख़बर आहे त इन नज़म लिखण करे शेख अयाज़ खे जेल मोकिलियो पियो हो। अदीब थियण जे लाइ शेख अयाज़ वॾी क़ीमत चुकाई ऐं असां सां मुहबत करण जे लाइ जेल में फटका खाधई। कला मां अॼुकल्ह घणा किताब निकिता आहिनि? 10-12 हूंदा, 8-9 नाविल,
ॿ आखाणियुनि जा मजमूआ, हिकिड़ो सफ़रनामो। हाणे ॿियो को नओं किताबु जेको लिखणु चाहींदा या लिखो पिया या छपियल में आहे? हिकिड़ो लिखी चुकी आहियां नाविल, त भई मां निकिरंदे पूरो करे आई हुअसि, अञा उहो छपियो कोन्हे। ऐं कहाणियूं लिखंदी आहियां, अदब लतीफ़ लिखां पई। ऐं ॿियो मूंखे शाह खे नए नमूने इंटरप्रेट करण ते ॾाढी दिलि आहे। उनखे इन रुगो रूहानी शाइर दरवेश करे सॾणु शाह सां वॾी बेइंसाफ़ी आहे। हिकु वॾो इंसानु दोस्त ऐं हिकु अज़ीम शाइर हो। उनखे उन नमूने पेश कजे जीअं अॼु जो सिंधी बि पाण खे हुन सां आइडेंटिफाई करे सघे। ऐं मां घर में घणो वक़्तु हक़ीक़त में जे मूंखां सच पुछो त मां चाहियां थी बाक़ी जेका साल ज़िंदगी आहे त ॿियो कुझु न लिखी शाह ते ई लिखां। मां ईअं चाहियां थी। मूं वेझराई में सुरखंबात में उठ जो किरदारु आहे, ॾाढो रंगीन दिलकश किरदारु, 14 बैत आहिनि उन में। उन ते मूं मज़मून लिखियो आहे, जल्दी छपाईंदसि। उहो कहिड़ो किताबु हो जंहिं ते तव्हांखे साहित्य अकेडमी अवार्ड मिलियो? आरसी आडो। हा, हीअ तमामु सुहिणो किताबु हो। ईंदड़ पीढ़ीअ लाइ को पंहिंजो न्यापो? इहो बि वॾा माण्हू न्यापा ॾींदा आहिनि। मां पाण खे एॾो वॾो माण्हू नथी सम्झां, पर ठाकुर जॾहिं तो मूंखां इहो सुवालु पुछियो आहे त मूंखे हिकिड़ो ख़्यालु थो अचे त असां जा शाइर इहो लिखी रहिया आहिनि त कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली। पर हिन सदीअ में जेके सिंधी नौजवान औरतूं माउ बणबियूं उहे ख़ुदि सिंधी न ॼाणनि। उहे ख़ुदि हिंदी मीडियम या इंग्लिश मीडियम या गुजराती मीडियम में पढ़ियूं आहिनि, त कहिड़ी सिंधी माउ पंहिंजे ॿार खे सिंधीअ में लोली ॾींदी जेका हू पंहिंजी न विसारींदो? इहो हिकु तमामु छिरकाईंदड़ सुवालु आहे। त मां उन्हनि सिंधी अॼु खां पोइ जेके सिंधी माण्हू थियण वारियूं आहिनि पंहिंजे उन्हनि सिंधी भेनरुनि खे इस्तदा थी करियां त हिकिड़ो रुगो पंहिंजे मन में निश्चो कनि त हू जॾहिं माताऊं थींदियूं तॾहिं हू पंहिंजे बचड़नि खे सिंधीअ में लोली ॾींदियूं। सिंधी न ॼाणनि, इन करे सिंधी लोलियुनि जी का कसेट तयारु कई वञे ऐं जंहिंमें तमामु सरल सुहिणी ऐं सभा जे लहजे में, छाकाणि लोलीअ जी सभा जा ई न असांजे परंपरा जो ख़ासि हिसो आहे। जेके ॾाढियूं नानियूं चवंदियूं शल अखि में वार न पवंदे, शल ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे, शल कुल जो नाव कढंदे, शल क़ौम जो शान थींदे। हिकु सभा जे लहजे में लोलियूं ठाहे उनजी हिकु कसेट कढिजे। पर वरी इते बि हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त कसेटूं त निकिरी पवनि, पर उहे पहुचंदियूं कीअं उन्हनि माण्हुनि ताईं? उन्हनि में शौक़ु ई कोन्हे, पढ़ियो ई न आहिनि सिंधीअ में। इहो तमामु ॾुखियो कमु आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में मार्केटिंग चओ या इहो सनिया पहुचाइण जो को ज़रियो, को वसीलो, इहो ॾुखियो कमु केरु खणे? का हिकु अलॻि सां संस्था खणे। जेके पहिरीं किन कमनि में जुंबियल आहिनि, हिकु माण्हू सभु कुझु त न करे सघंदो न। जीअं मूं कल्ह ॿियो ॾींहुं किथे ॻाल्हि कंदे चयो त असां लेखकनि खे जेको लिखण खां पोइ छपाइण जी मुश्किलात थी अचे, एक्चुअली फ़नकारनि लाइ इहो मुश्किलात न हुअणु खपे। पर साॻे नमूने जेके कसेटूं तयारु था कनि या नाटक था ठाहिनि या संगीत जूं कसेटूं था भरनि, उहे उन्हनि खां वठे केरु थो, ख़रीद केरु थो करे ऐं कहिड़ा माण्हू उहे ॿुधनि था? कंहिंजे घरनि में कंवर भगवंती नावाणी, मास्टर चंद्र, आबदा परवीन जूं कसेटूं कहिड़नि घरनि में ॿुधियूं थियूं वञनि? इन मसइले जो कहिड़ो हल आहे? लोलीअ जी कसेट त ठहे। त इहो जेको मसइलो आहे इहो बि गंभीर मसइलो आहे, जंहिं ते बि मां अकेले सां त कुझु नथी सोचे सघां। पर मां चाहींदसि, ईअं मुंहिंजी दिल्ली तमन्ना आहे त हिकु अहिड़ो इदारो हुजे या हिकु अहिड़ो को वॾो को मालदार ऐं वसीलनि वारो माण्हू शख़्स हुजे जेको इहो कमु करे, पाण ते खणे। सिंधी में लोलियूं जेके लिखियूं वञनि, ॻायूं वञनि, कैसेट निकिरनि, लोलीअ जी त ख़ासि तरह तमामु सुठी ॻाल्हि आहे त इहे सिंधी कसेटूं घर घर ताईं पहुचनि। ऐं नई ॻाल्हि थींदी आहे ऐं उहे जेके हिन सदीअ में सिंधी माण्हू थींदियूं
उहे ज़रूरु पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ में लोली ॾियनि, छाकाणि इहा परंपरा शुरू थींदी त पोइ सॻो सुरंदो अॻिते। जेका माउ सिंधीअ में लोली ॾींदी उहा अॻिते बि जज़्बो उहो रखंदी, इहा मुंहिंजी उमेदु आहे ऐं मुंहिंजी दुआ बि आहे। कला अॼु जे मुलाक़ात लाइ वॾी वॾी महिरबानियूं। हेॾो वक़्तु गुज़ारे असां आया, असां सां वेठा, असां सां ॻाल्हियूं कयूं, सदाईं गॾु वरी वॾो महिरबानी। कला ममता जो समुंड हाणे पिणु ममता जे लहरुनि सां भरपूर आहे। छा लहर ऐं समुंड अलॻि आहिनि? इहा पिणु हिकु गुज गुझांदड़ ॻाल्हिड़ी न चइबी जो ख़बर ई न पवे त लहरूं समुंड खां ॿाहिरि थियूं निकिरनि या समुंड में समाइजी थियूं वञनि। समुंड जे किनारे वक़्त जी वारीअ ते कला जे क़दमनि जा निशान त रहंदा ई,